अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम काफ हा या ऐन स्वाद ज़िक्र रहमति रब्बिका अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदाअन खफ़िय्या अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सूरत मरियम मकी आहे। रुकू शाह आहे 98 आयतूं। औरतुनि जो बि शान आहे जो रब साईं हिकिड़ी सूरत जो नालो ई मरियम रखणु फरमायो। पाक दामन औरत, उनजे पाकाईअ जो ज़िक्र अल्लाह तबारक व तआला कलाम मजीद जे अंदरि करणु फरमायो। इब्तिदा में हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र आहे। कुझु ज़िक्र आल इमरान जे अंदरि गुज़री चुको, उते बि बीबी मरियम जो अगम ज़िक्र हो ऐं बाद में हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो। हिन सूरत में अगम ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो आहे। वाक़ियो उन खां बाद में ॿिए रुकूअ में बीबी मरियम जो आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह जे नाले सां शुरू जो बेहद महिरबान निहायत रहम वारो आहे। काफ या ऐन स्वाद, इहो रूफ़ मुक़त्तिआत में आहिनि। हिन जे माना मतिलब खे अल्लाह तो ॼाणे या अल्लाह ऐं रसूल जे विच में इहो राज़ आहे। ॿिए कंहिंखे हिन जे माना मतिलब जी ख़बर नाहे। ज़िक्र रहमत रब्बिका अब्दहू ज़करिया, हीउ ज़िक्र आहे तुंहिंजे रब जे संदसि बाने ज़करिया ते कयल रहमत जो। हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम बनी इसराइल जे जलीलुल क़द्र पैगंबरनि मां आहे। बुख़ारी शरीफ़ में रिवायत पढ़ेव त लोहार को कमु कंदो हो, पंहिंजे हथ जी महिनत करे रोज़ी कमाईंदो हो। इज़ नादा रब्बहू निदाअन ख़फ़िय्या, जॾहिं हुन पंहिंजे रब खे ॻुझो पुकारियो। राति जे ऊंदाहीअ अकेलाईअ में झके आवाज़ सां दुआ कयाईं, जीअं दुआ जो असली क़ाइदो आहे। सूरत आराफ़ जे अंदरि पढ़ियव उदउ रब्बकुम तज़र्रुअन व ख़ुफ़िया, पुकारियो सॼो पंहिंजे परवरदिगार खे आहोज़ारीअ सां ऐं ॻुझाइप सां लिकाए करे। छो त जेका दुआ लिकी घुरबी आहे रिया खां ख़ाली हूंदी आहे। अहिड़ी दुआ रिया खां पाक इख़लास सां भरियल हूंदी आहे। ॿियो ही त ख़्यालु हुजेसि त पोड़प में पुट जी दुआ घुरियाई, जे न मिले त ॿुधण वारा खिलंदा ऐं कुराड़प में हूअं बि आवाज़ु झिको थी वेंदो आहे। हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम उहे पोड़ो वरी आवाज़ बि झिको या आस्ते इन जे लाइ दुआ घुरियईं त मुख़ालिफ़ जेके आहिनि उहे चवंदा त ज़करिया रब खां दुआ घुरी, रब क़बूल न कयसि, इन जे करे आस्ते। इहे सभु एहतिमाल आहिनि। बाक़ी असुल जेको दुआ जो तरीक़ो आहे उहो आहोज़ारी ऐं आस्ताइप सां। दुआ में छा फरमायईं? क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअलर रअसु शैबन वलम अकुम बिदुआइका रब्बि शक़िय्या। ए रब, मुंहिंजा हॾ हीणा थिया, मथे में अछाण चिमकण लॻी आहे। हॾ हीणा थिया, कमज़ोर थिया, मथे जा वार चिमकनि था। त बि ए रब, आउं तोखे पुकारण खां बेमुराद न आहियां।
तंहिंजे करे मां तो में उमेद रखी आहे रब मुंहिंजा, मूंखे पुट जी औलाद अता करणु फरमा। ज़ाहिर मौत जो वक़्तु वेझो आहे, मथे जे वारनि में कुराड़प जी अशान चिमकी रही आहे, हॾियूं बि सुकंदियूं पयूं वञनि। وإني خفت الموالي من ورائي وكانت امرأتي عاقرا فهب لي من لدنك وليا। तूं हमेशह पंहिंजे फज़ल ऐं रहमत सां मुंहिंजूं दुआऊं क़बूल कयूं ऐं मख़सूस महिरबानियुनि ते हेराए छॾियई। हाणे हिन आख़िरी वक़्त में ज़ईफ़ ऐं कुराड़प में कीअं सम्झां त मुंहिंजी दुआ रद्द करे महिरबानीअ खां महरूम रखंदे। वलम अकुम बिदुआइक रब्बी शक़िया जी माना हीअ कई आहे त हे परवरदिगार तुंहिंजे दावत ते मूं कॾहिं फर्मा बरदारीअ खां मुंहुं न मोड़ियो ऐं शकी साबित न थियुसि। तंहिंजे करे रब हाणे बि मुंहिंजे हिन दुआ खे क़बूल करणु फरमाए। मूंखे शकी जीअं अॻ में बि न कयो थी, हाणे बि न करणु फरमा। आउं पाण खां पोइ पंहिंजनि माइटनि खां टिॼां थो। हा संदसि अज़ीज़ क़रीब ना अहल हूंदा, डपु हुअसि त उहे हिन खां पोइ नेक राह पंहिंजे बद अमलनि ग़लति कमनि जे करे बिगाड़े न वेहनि। ऐं जेका रूहानी दौलत ऐं दीनी हिदायत हज़रत याक़ूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे घराणे में हलंदी ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं पहुती हुई, उनखे पंहिंजे शरारत ऐं बदतमीज़ीअ सां ज़ाया न करे छॾनि। तंहिंजे करे रब मूंखे को वारिस ॾे। अलाह खां पंहिंजे वारिस जी दुआ घुरियईं। वइनी ख़िफ़्तुल मवालिय मिन वराई। यानी मां पोड़ो आहियां, घर वारी संढ आहे, ज़ाहिरी औलाद जो को आसिरो न आहे, पर तूं पंहिंजी लामहदूद कुदरत ऐं रहमत सां औलाद अता फरमाए, जेका दीनी ख़िदमतनि जो कमु करे संभाले ऐं तुंहिंजी पाक अमानत जो बार खणी सघे। मां हिन कुराड़प ऐं ज़ईफ़ उमिरीअ में छा थो करे सघां। दिलि घुरे थी त को पुटु हुजे जेको पंहिंजे पीउ ॾाॾनि जे पाक गादीअ ते वेही सघे, उन जे इल्म ऐं हिकमत जे ख़ज़ाननि जो मालिक ऐं नुबूअत जे कमालनि जो वारिस बणिजे। सही हदीसनि मां साबित आहे त नबियनि जे माल में विरासत जारी न थींदी आहे, उन्हनि जी विरासत इल्म जी दौलत में हलंदी आहे। उन करे दुआ में माली विरासत मुराद न आहे, जंहिंजी ताईद लफ़्ज़ आल याक़ूब सां थी रही आहे, छो त ज़ाहिर आहे त आल याक़ूब जी समूरी माल मिल्कियत जो अकेलो वारिस हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो पुटु कीअं पई सघे थो। लफ़्ज़ विरासत जी दुआ में अचणु ज़ाहिर थो करे त माली विरासत मुराद न आहे, छो त सॼी दुनिया में पीउ जे माल जो वारिस पुटु थींदो आहे, पोइ दुआ में हुनजो ज़िक्र करणु बेकार थो लॻे। उहो ख़्यालु करणु त हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजे माल जो फ़िक्रु हो त मथां मुंहिंजे घरां निकिरी माइटनि जे घरनि में पहुची वञे, निहायत पुस्त ख़्यालु आहे। उहो नबियनि जो शान न आहे त दुनिया मां रुख़्सत थियण वक़्तु दुनिया जे हक़ीर माल जे फ़िक्र में पइजी वञनि त हाय मूंखां पोइ उहो माल केॾांहुं वेंदो। हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम को वॾो मालदार बि न हो, हथ जो पोरियो करे गुज़र बसर कंदो हो। उनखे भला कहिड़ो फ़िक्रु थियो हूंदो त 4 पैसा माइटनि जे हथ में न हलिया वञनि। अलाह जी पनाह। यानी अहिड़ो पुटु ॾे जेको पंहिंजे अख़लाक ऐं अमल जे लिहाज़ खां तुंहिंजे सुठनि माण्हुनि जे पिसंदि जो हुजे। हज़रत याह्या अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़ुशख़बरी यानी दुआ क़बूल थी, पुट जी ख़ुशख़बरी पहुती, जंहिंजो नालो हक़ ताला ॼमण खां अॻु यहया तजवीज़ कयो। नालो बि अहिड़ो जो उन खां अॻु कंहिंजो बि न रखियो वियो, न उन सिफ़त जो को शख़्स अॻु थियो या बाद सिफ़तुनि जहिड़ो रिक़त क़ल्ब नरम दिलि उन जहिड़ो शख़्स अॻ में थियो हूंदो। वल्लाहु आलम।
तंहिंजे करे फरमायई वइन्नी खिफ्तुल मवालिय मिन वराई व कानत इमराती आक़िरा फहबली मिन लदुनक वलिया। आउं पाण खां पोइ पंहिंजे माइटनि खां टिॼां थो ऐं मुंहिंजी ज़ाल संडे आहे। हाणे त तूं पाण वटां मूंखे को वारिस ॾे जेको मुंहिंजो ऐं याक़ूब अलैहिस्सलातु वसलाम जे औलाद जो वारिस थिए। यरिसुनी व यरिसु मिन आलि याक़ूब वजअलहु रब्बि रज़िया। तूं उनखे पंहिंजे पिसंदि जहिड़ो कर। या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया लम नजअल लहू मिन क़ब्लु समिया। असां फरमायो रब तो फरमाए ज़करिया असीं तोखे हिकु यहया नाले छोकिर जी मुबारक था ॾियूं। अहिड़े नाले वारो असां अॻु ॿियो को बि न ख़ल्क़ियो। अहिड़ो पुटु तोखे अता था कयूं। हाणे ख़ुशख़बरी मिली फितरती शइ आहे। वरी हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वसलाम अर्ज़ु कयो या रब मां पोड़ो घर वारी संडे उहा बि पोड़ी कीअं पुटु थींदो का निशानी ॾसे त असांखे दिलि जाइ थिए। क़ाल रब्बि अन्ना यकूनु ली ग़ुलामु व कानत इमराती आक़िरन व क़द बलग़तु मिनल किबरि इतिया। ए रब मूंखे किथां शुकर थींदो मुंहिंजी ज़ाल संडे आहे ऐं आउं पोढ़ाईअ जे शेह खे वञी पहुतो आहियां। क़ाल कज़ालिक क़ाल रब्बुक हुव अलय्य हय्यिन व क़द ख़लक़्तुक मिन क़ब्लु व लम तकु शय्या। चईं ईअं ई थींदो तुंहिंजे रब चयो आहे त उहो मूं लाइ आसान आहे जो मूं त हिन खां अॻु तोखे बि बनायो आहे जो तूं कुझु बि न हुई। तूं कुझु न हुई असां तोखे ठाहियोसीं। क़ाल रब्बि इजअल ली आया क़ाल आयतुक अल्ला तुकल्लिम अन्नास सलास लयालिन सविया। चयो हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वसलाम ए रब मूं लाइ का निशानी बणाए। चयईं तो लाइ निशानी उहा आहे जो तूं माण्हुनि सां सांधे 3 रातियूं ॻाल्हाए न सघंदे। फख़रज अला क़ौमिही मिनल मिहराब फअौहा इलैहिम अन सब्बिहू बुकरतन व अशिया। पोइ हू हुजरे मां निकिरी पंहिंजे क़ौम ॾे आयो ऐं किन इशारे में चयईं त सुबुह ऐं शाम अलाह जी पाकाई बयानु कयो। इहा जॾहिं अलामत थी त पोइ ज़करिया अलैहिस्सलातु वसलाम खे दिलि जाइ थी त हाणे पुटु थींदो। इंसान जी आदत आहे त जॾहिं का ओचिती ऐं ग़ैर मामूली ख़ुशख़बरी ॿुधंदो आहे त वधीक इत्मीनान ऐं पक करण ऐं फ़रहत हासिलु करण लाइ वरी वरी पुछंदो आहे। जेको महिमान अचे साईं किथे पहुता आहियो किथे पहुता आहियो तव्हांजो इंतज़ारु आहे ऐं खोटे खोटे सुवाल कंदो आहे। हुन तहक़ीक़ ऐं वज़ाहत में लज़त मिलंदी आहे। ॻाल्हि बि ख़ूब पकी थी वेंदी आहे। उहा हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वसलाम जे सुवाल जी बि मंशा हुई। अजीब शइ घुरण वक़्तु ताजुब न थियुसि। जॾहिं ॿुधाई मिलंदी तॾहिं ताजुब कयाई। घुरण वक़्तु एॾो ताजुब न हुयसि। बाक़ी जॾहिं वरी दिलि जाइ थियसि त पोइ ताजुब कीअं त हाणे कीअं थींदो मां बि पोड़ो घर वारी वीचारी पोड़ी। ताजुब जी का ॻाल्हि न आहे। उन ई हालतुनि में औलाद मिलंदी ऐं अलाह जी मशियत पूरी थींदी। अलाह जी मर्ज़ी आहे पोड़प में ॾे जवानीअ में ॾे। असांजे उस्ताद जो भाउ हुयो 30 साल 32 साल गुज़री वियसि औलाद कोन पई थिएसि। पोइ ॿी शादी कयईं। अलाह जी कुदरत पहिरींअ मां वरी ॼावसि बि पुटु वरी पोइ ॿीअ मां ॼावसि पोइ ॿिन्ही मां औलाद थियसि। अलाह जी कुदरत आहे। मर्ज़ीअ जो मालिक आहे। सिकाए उनजी मर्ज़ी। जवानीअ में ॾे उनजी मर्ज़ी।
विच में ॾे हुनजी मर्ज़ी, पोड़प में ॾे हुनजी मर्ज़ी, हुन खां को पुछण वारो ई कोन्हे। इहे ख़ज़ाना हुन वटि आहिनि। अलाह जी अज़ीम कुदरत, यानी तुंहिंजे ख़्याल में ज़ाहिरी असबाबनि खे ॾिसंदे हिकु नई मुश्किल हुजे त ख़ुदा लाइ का मुश्किल न आहे। हुनजे अज़ीम कुदरत जे साम्हूं सभु आसान आहे। इंसान पंहिंजे हस्तीअ खे ॾिसे, हिकु वक़्तु हो जो हुनजो नालो निशान बि कोन हो, हक़ ताला खेसि वजूद में आंदो, पोइ जेको क़ादिर मुतलक़ ला शइ मां इंसानु बनाए सघे थो, उहो हिकु पोड़े मर्द ऐं संड औरत मां ॿार पैदा करे नथो सघे छा? उन ते त आसानीअ सां कुदरत रखंदो। हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़बान बंदि तंदुरुस्त हूंदे जॾहिं 3 ॾींहं ऐं रातियूं माण्हुनि सां ज़बान सां न ॻाल्हाए सघे, उन वक़्तु सम्झ त हमल थी वियो। जॾहिं उहो वक़्तु आयो त ज़बान गुफ़्तगूअ खां रुकिजी वई, हुजरे खां ॿाहिरि निकिरी माण्हुनि खे इशारे सां चयो त सुबुह शाम अलाह खे यादि कंदा रहो, निमाज़ूं पढ़ो। उहो चवणु या त वाइज़ ऐं नसीहत तौरु हूंदो, या ख़ुदा जी नेमत जे ख़ुशी महसूसु करे ॿियनि खे बि शुक्र ऐं ज़िक्र में शामिलु करण लाइ कयो हूंदा। छो त हुकुम हुअसि त 3 ॾींहंनि में ख़ुदा खे ख़ूब यादि कर। तस्बीह जो लफ़्ज़ शायदि हिन करे इख़्तियारु कयो हूंदा जो अक्सर अजीब ग़रीब हालत खे ॾिसी इंसानु सुभान अल्लाह चवंदो आहे। या यहया ख़ुज़िल किताब बिक़ुव्वा व आतैनाहुल हुक्म सबिय्या। हे यहया किताब खे पुख़्तो वठि ऐं असां हिन खे नंढपिण में दीन जी सम्झ ऐं ख़ासि पाण वटां नरम दिली ऐं पाकाई ॾिनी हुई। वहनानम मिन लदुन्ना व ज़कातन व कान तक़िया। ऐं हो तमामु नेक वबर्रम बिवालिदैहि वलम यकुन जब्बारन आसिया। ऐं संदसि माइटनि सां चङाई कंदड़ हो ऐं सरकश नाफ़रमान न हो। वसलामुन अलैहि यौम वुलिद व यौम यमूत व यौम युबअसु हय्या। उन ते ॼमण ॾींहुं, वफ़ात ॾींहुं, वरी उथण जे ॾींहुं अलाह जे तरफ़ां सलामती हुजे। तोरे त ॿियनि आसमानी सहीफ़नि खे जेकी तो ते या ॿियनि पैगंबरनि ते नाज़िल कया विया, ख़ूब मज़बूतीअ सां पकिड़े रखो। उन जे तालीम ते पाण बि अमल करियो ऐं ॿियनि खां बि अमल करायो। याने माण्हुनि खे ज़ोर सां सेखारणु लॻो। याने पीउ ज़ईफ़ हो ऐं हीउ जवान थियो। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम 12 उमिरि में नुबूवत, याने 12 वहीअ में अल्लाह ताला सम्झ, कुल इल्म, हिकमत, सची फ़रासत, किताब जा हुकुम, इबादत जो अदब, ख़िदमत जी मारिफत अता फ़रमाई हुई। हिकु दफ़े ॿारनि खेसि खेॾण लाइ सॼियो चयईं त असांखे उन लाइ न पैदा कयो वियो आहे। घणनि आलिमनि जे ख़्याल में अलाह ताला खेसि ॿाराइप में नुबूअत बि अता फ़रमाई हुई। वल्लाहु आलम। अलाह ताला खे शौक़ु ऐं ज़ौक़, रहमत, नरम दिली, मुहबत ऐं महबूबियत अता फ़रमाई हुई। हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे पाक बाज़, नेक, मुत्तक़ी, परहेज़गार बनायो हो। हदीस में आहे त यहया न कॾहिं गुनाह कयो, न गुनाह जो इरादो कयो। ख़ुदा जे ख़ौफ़ खां रोई रोई गलनि ते ॻोढ़नि जे करे नालियूं ठही पयूं हुअसि। एॾो हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम रोईंदो हो अलाह जे ख़ौफ़ जे करे, जो ॻिटनि ते नालियूं ठही वयूं, ॻोढ़ा वही वियूं। यानी मुतकबिर, सरकश ऐं ॾिंगो न हो। सीकी लधो ॿार अक्सर अहिड़ो हूंदो आहे, हू अहिड़ो न हो। असांजा सीकी लधा ॿार पंहिंजे ख़्याल वारा, पर हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम पोड़प में ॼाओ, अबे अमा खे सीकी लधो हो। इन हूंदे बि पीउ वारे तौर तरीक़े खे न छॾियईं, मज़बूत थी बीठो, ॿियनि खे बि दावत ॾींदो हो। रांदि खां, हिन खां ॿार हुनखे सॾींदा, चवंदो असां रांदि लाइ पैदा न कया विया आहियूं, रब जे बंदगीअ जे लाइ पैदा कया हुआ। अलाह जो बाने ते सलाम मोकिले त उहो सिर्फ़ु इज़त अफ़ज़ाईअ लाइ आहे, जंहिंजी माना उन ते का पकड़ नाहे।
यौम वलिद व यौम यमूत व यौम युबअस हय्या मां गर्ज़ ही आहे त ॼमण खां मरण ताईं, मरण खां क़यामत ताईं समूरो वक़्तु ख़ुदा जे पकड़ खां महफ़ूज़ ऐं सलामत आहे। अॻिते हज़रत मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम जो कुझु ज़िक्र आहे। वज़कुर फिल किताबि मरियम इज़ इंतबज़त मिन अहलिहा मकानन शर्क़िया। हिन किताब में मरियम जो बयानु पढ़ो जॾहिं हूअ संदसि घर वारनि खां जुदा थी उभरंदे जाइ ॾे वई, यानी माहिवारीअ जो गुस्ल करण लाइ उहा पहिरीं माहिवारी हुई। 13 या 15 साल उमिरि हुई। लॼ जे करे माण्हुनि खां अलॻि थी हिकु घर में हली वई जेको बैतुल मुक़द्दस खां ओभर तरफ़ हो। उन करे नसारनि ओभर खे पंहिंजो क़िबलो बणायो। फत्तख़ज़त मिन दूनिहिम हिजाबा फ़अरसलना इलैहा रूहना फ़तमस्सल लहा बशरन सविया। पोइ हुन उन्हनि खां पर्दो कयो, तॾहिं असां हुन ॾे पंहिंजो रूह मोकिलियो जो हुन वटि पूरे माण्हूअ जी शिकिल थी आयो। पोइ उन माण्हूअ खे ॾिसी बीबी मरियम छा चयो? क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमानि मिनक इन कुन्त तक़िया। बीबी मरियम चयो, आउं तोखां ख़ुदा जी पनाह थी घुरां जेकॾहिं तूं ख़ुदा तरसो आहीं त हलियो वञ, हेॾे छो आयो आहे? यानी हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम नौजवान ख़ूबसूरत मर्द जी शिकिल में पहुतो। जीअं फ़रिश्तनि जी आदत हूंदी आहे जो घणो करे सुहिणियुनि शिकिलनि में ईंदा आहिनि। मुमकिन आहे त बीबी मरियम जी इंतिहाई पाक बाज़ीअ जो इम्तिहान बि मक़सूद हुजे त अहिड़नि ज़बरदस्त महरकनि जे हूंदे बि संदसि इफ़त ऐं तक़वा में बि ज़रो बि जुंबश न आई। बीबी मरियम अलैहिस्सलाम अवल त सम्झो त को मर्द आहे, अकेलाईअ में ओचितो मर्द जे साम्हूं अची वञण जे करे कुदरती तौरु ख़ौफ़ थियुसि ऐं पंहिंजे हिफ़ाज़त जो फ़िकिर करणु लॻी। मालूम थो थिए त फ़रिश्ते जे मुंहं ते तक़वा परहेज़गारीअ जो नूर ॾिसी एतिरो चवणु काफ़ी सम्झाई त आउं तुंहिंजे तरफ़ां रहमान जी पनाह में अचां थी। जेकॾहिं तुंहिंजे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो त जीअं नूरानी शिकिल मां ज़ाहिर हो तूं मूं वटां हलियो वेंदे ऐं मूं सां छेड़छाड़ न कंदे। क़ाल इन्नमा अना रसूलु रब्बिकी लिअहब लकी ग़ुलामन ज़किया। चई, आउं तुंहिंजे रब जो ई मोकिलियलु आहियां त तोखे हिकु पाक छोकरो ॾियां। यानी घबराए न मूं बाबति को बुरो ख़्यालु दिलि में आयो हुजई त कढी छॾ, मां इंसान न आहियां, तुंहिंजे उन रब जो जंहिंखां तूं पनाह थी घुरे मोकिलियल फ़रिश्तो आहियां। हिन करे आयो आहियां त तोखे ख़ुदावंद क़ुद्दूस जे तरफ़ां हिकु पाकीज़ साफ़ सुथरो ऐं मुबारक नींगर अता कयां। ग़ुलामन ज़किया, पाकीज़ा छोकिरो। चवण में इशारो थी वियो त उहो हसब नसब इख़लाक़ वग़ैरह लिहाज़ खां बिल्कुलु पाक साफ़ हूंदो। अजीब ॻाल्हि अची कई। बीबी मरियम चवण लॻी, क़ालत अन्ना यकूनु ली ग़ुलामु वलम यमससनी बशरु वलम अकु बग़िया। अल्लाह चयो, बीबी मरियम मूंखे छोकरो किथां थींदो जो न मूंखे कंहिं माण्हू हथ लॻायो आहे ऐं न मां बदकार आहियां, न मां निकाह कयो आहे, न वरी मां बदकारी कई आहे, त हाणे मूंखे कीअं छोकरो थींदो, कीअं औलाद थींदी। मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दिलि में ख़ुदा यकीन पैदा कयो त बेशक ही फ़रिश्तो आहे, पर ताजुब थियसि त जंहिं औरत खे मुड़ुसु नाहे जंहिंमां हलाल तरीक़े सां औलाद थिए, बदकार बि न आहियां जो हराम तरीक़े सां ॿार हासिलु करे, उनखे कुंवारी हूंदे पाक औलाद कीअं मिली सघे थी। जीअं हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम उन खां घटि अजीब ख़ुशख़बरीअ ते सुवालु कयो। फरमाए क़ाल कज़ालिक, कंहिं चयो जिब्राईल अलैहिस्सलाम, कीअं ईअं ई थींदो। क़ाल रब्बुकी हुवा अलैया हय्यिन, सुभान अल्लाह, तुंहिंजे रब चयो आहे उहो मूं लाइ आसान आहे।
वलिनजअलहू आयतल लिन्नासि वरहमतम मिन्ना, हिन लाइ त असीं हिनखे माण्हुनि लाइ निशानी बणाईंदासूं। वकान अमरम मक़दिया, ऐं असां वटां रहमत ऐं उहा फ़ैसिलो थियल ॻाल्हि आहे। असां हिन तुंहिंजे पुट खे पंहिंजे हिकिड़ी कुदरत जी निशानी बणाईंदासीं, जीअं बिना पीउ जे अलाह बीबी मरियम खे औलाद ॾेई सघे थो। त हे काफ़िरो, तव्हां क़बरनि में हूंदव, तव्हांजा जिस्म ॻरी वेंदा, पर हिकिड़ी हॾी तव्हांजी थोरी हूंदी, इन मां वरी तव्हांखे नए सिरे पैदा करे क़यामत जे ॾींहुं क़ाइमु करे तव्हांखे उथारे करे हिसाब किताब वठनि। कुझु ई कोन हुयो, न माउ हुई न अबो हुई, मां आदम खे पैदा कयो, वरी इंसान मां ॾाढी हवा खे पैदा कयईं, वरी अलाह जी इहा कुदरत, वरी सिर्फ़ु औरत मां अलाह पाक मर्द खे पैदा करणु फरमायो। इहा रब जी कुदरत आहे। तंहिंजे करे जिब्राइल अलैहिस्सलाम चयो क़ाल कज़ालिक, इहो तूं न चयो, इहो अलाह जे आॾो सवली शइ आहे। हीउ उहो ई जवाबु आहे जेको हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम खे ॾिनो वियो हो, यानी उहो कमु ज़रूरु पूरो थींदो रहंदो, पहिरियां खां तइ थियलु आहे, उनजे ख़िलाफ़ु न थींदो। असांजी हिकमत जी तक़ाज़ा आहे त बिना मर्द जे छुहण जे रुॻो औरत जे वजूद मां ॿार पैदा कयो वञे, ऐं उहो ॾिसंदड़नि ॿुधंदड़नि लाइ असांजी कुदरत जी हिकु निशानी हुजे, छो त समूरा इंसान मर्द ऐं औरत जे मिलण सां पैदा थींदा आहिनि। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ॿिन्ही खां सवाइ पैदा कयो वियो, बीबी हवा खे रुॻो मर्द जे वजूद मां पैदा कयो वियो। चोथीं सूरत उहा थी त जेका मसीह अलैहिस्सलाम में ज़ाहिर थी, त मर्द खां सवाइ रुॻो औरत जे वजूद मां उनजो वजूद थियो। अहिड़ीअ तरह पैदाश जूं चारई सूरतूं पूरियूं थियूं। हज़रत मसीह अलैहिस्सलातु वस्सलाम जो वजूद दुनिया लाइ हक़ ताला जो हिकु निशान ऐं वॾी रहमत आहे। हाणे अलाह जे हुकुम सां अमल थी वियो, जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम फूक ॾिनी, अमल थी वियो। हाणे वक़्तु गुज़री वियो, आया जॾहिं वरी वक़्तु पूरो थियो यम जा, उहो ज़िक्र बि अलाह सां इहे कलाम मजीद जे अंदरि करणो फरमायो। फहमलतु फंतबज़त बिही मकानन क़सिया, पोइ हूअ पेट सां थी ऐं उन सां वञी कंहिं पराए हंधि रही, जंहिं ॾींहं वधंदा विया ज़ाहिर थियणु लॻो त वेचारी हयाव खां ॿिए हंधि रहणु लॻी। फजाअहल मखादु इला जिज़इन नखला, पोइ मरियम वियम जे सूरनि सबबु खजीअ जे वण ॾे आई। चवनि था त फ़िरिश्ते फूक ॾिनी त हमल रहिजी वियो, यानी जॾहिं ॿार ॼमण जो वक़्तु वेझो आयो त लॼ ऐं शर्म जे करे सभिनी खां धार थी कंहिं परे घर में हली वई। उनखे शायदि अॼुकल्ह बैतुल लहम चवनि था। वियम जी तकलीफ़, ॿार ॼणण जी तकलीफ़ खां हिकु खजूर जे वण जे थुड़ जे सहारो वठण लाइ, उन सां टेक ॾियण लाइ उनजे वेझो वञी थी। उन वक़्तु सूर जी तकलीफ़, अकेलाई, बेवसी, राहत ऐं ज़रूरत जे सामान जी अणाठ, ऐं सभ खां वधि हिकु पाक बाज़ औरत, कुंवारी औरत अॻिते दीनी लिहाज़ खां पाक दामनीअ जी तसवुर सख़्तु बेक़रार करे वधियो। उन तकलीफ़ ऐं परेशानीअ में चई ॾिनाई अल्लाहु अकबर। फजाअहल मखादु इला जिज़इन नखलति क़ालत या लैतनी मित्तु क़ब्ल हाज़ा व कुन्तु नसियम मनसिया, पोइ मरियम वियम जे सूरनि सबबु खजीअ जे वण ॾे आई, चवणु लॻी हाय जेकर हिन खां अॻे मरी वञा हा, कंहिंखे यादि बि न हुजां हा, जो हाणे माण्हू मूंखे छा चवंदा, बीबी मरियम एॾी तूं पाक दामन, ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम तुंहिंजी ख़िदमत कई, बैतुल मुक़द्दस में तुंहिंजे लाइ हुजरो बनायो वियो, ऐं हाणे तूं बिना मुड़ुस जे हीअ शइ आंदी आहे। इहे समूरियूं ॻाल्हियूं ॾिसी करे बीबी मरियम चवणु लॻी हाय जेकर मां हिन खां मरी वञा, कंहिंखे यादि ई न हुजां हा।
अल्लाह पाक बंदोबस्त करणु फरमायो। फनादाहा मिन तहतिहा अल्ला तहज़नी क़द जअल रब्बुकी तहतकी सरिया। पोइ मलाइकेसि हेठां जी तरफ़ खां पुकारियो त फ़िकिर न कर, तुंहिंजे रब तुंहिंजे हेठां चश्मो पैदा कयो आहे। पोइ हिन खजीअ जे थुड़ खे पाण ॾे लोड त तो वटि ताज़ियूं खारकूं केरु ईंदी। इहो थुड़ खजीअ जो आहे त सुकल, पर हिनखे लोॾींदीअ अलाह जे हुकुम सां। इन मां खारकां छणंदियूं उहे खाओ, ऐं हितां जेको चश्मो पैदा थियो आहे उहो पाणी पीओ। पोइ फकुली वशरबी वक़र्री आईना, सुभान अल्लाह। पोइ खाओ पीओ ऐं पंहिंजूं अखियूं ठार। इन मां इहो आहे त यम जे वक़्त में औरत खे मिठी शइ खाराइजे, ॿार खे बि मिठी शइ खाराइजे। हाणे पाणी पीओ, खारकां खाओ, पंहिंजे पुट खे ॾिसी करे अखियूं ठार। فإما ترين من البشر أحدا فقولي إني نذرت للرحمن صوما فلن أكلم اليوم إنسيا। पोइ जेकॾहिं को माण्हू ॾिसे त चवेसि त मूं ख़ुदा लाइ रोज़े जी नज़र ॿुधो आहे, मां रोज़े जी नज़र ॿधी आहे, बासी आहे, सो अॼु आउं कंहिं बि माण्हूअ सां न ॻाल्हाईंदुसि। पोइ हुन सां इशारे सां ॻाल्हाए। पोइ इहो ॿारु खणी करे पंहिंजे क़ौम ते आई। अलाह दिलजाए ॼण फरमाई। फातत बिही क़ौमहा तहमिलुहु क़ालू या मरियम लक़द जिअति शैअन फरिया। केॾो बि मरियम जे लाइ अजीब मंज़र हूंदो, पर हुन जे वहीअ जे ज़रिए अलाह पाक ग़ैबी आवाज़ सां मदद करे रहियो। पोइ ॿार खे खणी क़ौम में आई त चवणु लॻा, मरियम तूं बेशक बुशरी चीज़ आंदी आहे, ए हारून जी भेण। या उख्त हारून मा कान अबूक इम्रा सौइन वमा कानत उम्मुक बग़िया। ए हारून जी भेण, न की तुंहिंजो पीउ बुछड़ो माण्हू हो, न का तुंहिंजी माउ बदकार हुई। त हिन ॿार ॾांहुं इशारो कयो, इहे ताना क़ौम हयां, न पीउ तुंहिंजो अहिड़ो, न माउ तुंहिंजी अहिड़ी, तो हीअ कीअं ओपरी शइ आंदी। अलाह जे तरफ़ां मदद थी। हुनखे चयो वियो त हाणे तूं इशारो कर, ज़बान ॾे। उन वक़्त में रोज़ो इन शइ जो बि हूंदो जो माण्हू कंहिंसां न ॻाल्हाए, इहो बि रोज़ो। फ़ाशारत इलैहि, हिन ॿार ॾांहुं इशारो कयो। माण्हू चवणु लॻा, कालू कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महदि सबिया। भला हिन सां कीअं ॻाल्हायूं जो पींघे जो ॿारु आहे। हिकु आंदी थी ओपरी शइ, वरी अञा मस्ख़री थी करे त हिन ॿार सां ॻाल्हायो। ॿारु हाणे महद पींघे में कीअं ॻाल्हाईंदो, कंहिं ॿार ॻाल्हायो आहे छा। अल्लाह तबारक व तआला हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम करणु फरमायो, ये ईसा हाणे उथ, पंहिंजे अमर जी पाक दामनी खे बयानु कर। अलाह जंहिंखां ॻाल्हाए त हो मर्ज़ीअ जो मालिक आहे, सिर्फ़ु कुन चवंदो आहे त उहा शइ थी पवंदी आहे। अलाह जे आॾो देरि कोन्हे। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम पींघे मां ॻाल्हाइणु फरमायो, क़ाल इन्नी अब्दुल्लाह। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम चयो, आउं ख़ुदा जो बानो आहियां। आतानियल किताब वजअलनी नबिया, हुन मूंखे किताब ॾिनो आहे ऐं मूंखे नबी बणायो आहे। वजअलनी मुबारकन ऐनमा कुन्तु, ऐं आउं जिते बि हुजां उते मूंखे बरकत वारो बणायई।
वाउसानी बिस्सलाति वज़्ज़काति मा दुमतु हय्या, ऐं जेसीं जीअरो हुजां तेसीं मूंखे निमाज़ ऐं ज़कात जो हुकुम कयाईं। वबर्रम बिवालिदती वलम यजअलनी जब्बारन शक़िया, मूंखे पंहिंजे माउ सां चङाई कंदड़ बणायई ऐं मूंखे सरकश चंडरो न बणायई। जो ॾाढो कयां, छो त हुई हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अमड़, उन जो ज़िक्र करणु फरमायो। इहो आहे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी गुफ़्तगू अल्लाह पाक क़ुर में करणु फरमाई। ऐं बीबी मरियम जी बरात ऐं बीबी मरियम जी करामत अल्लाह पाक ज़िक्र करणु फरमाई त नेकनि सालियनि जूं करामतूं बरहक़ आहिनि। बीबी मरियम आबिद हुई, नबियाणी न आहे, त उनजी करामत नबियनि खे मौजूदो ऐं वलीअनि खे, पोइ मर्द हुजे औरत हुजे, अलाह साईं उन्हनि खे करामतूं ॾींदो आहे। इहो करामत जो ज़िक्र क़ुर में आहे। ऐं पहिरियों इहा त नंढाइप में हुई त उनजे हुजरे में को दरवाज़ो कोन हो, अणमुदाइता मेवा हुया। ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम उन अणमुदाइतनि मेवनि खे ॾिसी करे अजब करणु लॻो त हीअ किथां आया। पोइ ईअं कोन चई त याक़ूब अलैहिस्सलातु वस्सलाम या जेके असांजा वॾा नबी थी गुज़रिया आहिनि उन्हनि मोकिलिया आहिनि। क़ालत हुव मिन इंदिल्लाह, अलाह वटां इहे आया। अक़ीदो तौहीद वारो। अॻिते रब साईं फरमायो वस्सलामु अलैया यौम वुलिदतु व यौम अमूतु व यौम उबअसु हय्या। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम चवणु लॻो ऐं मूं ते सलामी थी आहे ॼमण ॾींहुं ऐं मरण ॾींहुं, वरी जीअरो थी उथण ॾींहुं। ज़ालिक ईसा इब्नु मरियम, उहो आहे ईसा पुटु मरियम जो। क़ौलल हक़्क़ि लज़ी फ़ीहि यमतरून, जंहिं ॻाल्हि में हू शक था कनि तुंहिंजे, सची ॻाल्हि उहा आहे। उहो अलाह जो वड़ नाहे जो हू कंहिंखे पुट बणाए, हू पाक आहे। मा कान लिल्लाहि अन यत्तखिज़ मिन वलदिन, नाहे अलाह जो कंहिंखे पुट करे वठे, सुब्हानहू, हू पाक आहे। इज़ा क़ज़ा अमरन फ़इन्नमा यक़ूलु लहू कुन फ़यकून, हुनखे जॾहिं बि को कमु करिणो हूंदो आहे त रुॻो हुनखे चवंदो आहे थी पओ त हू थी पवंदो आहे। वइन्न अल्लाह रब्बी व रब्बुकुम फ़अबुदूहु, बेशक अल्लाह मुंहिंजो बि धणी आहे ऐं अव्हांजो बि धणी आहे। हाज़ा सिरातुम मुस्तक़ीम, तंहिं करे उनजी बंदगी करियो, उहा ई सही वाट आहे। हज़रत मसीह अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान ऐं सिफ़त उहा आहे जेका मथे बयानु थी। हिकु सची ऐं खुलियल ॻाल्हि में माण्हुनि ख़्वा मख़्वा झगड़ा खणी खड़ा कया आहिनि, तरह तरह जा इख़्तिलाफ़ उथारिया, कई उनखे ख़ुदा कोठियो। ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम किन नसारनि चयो त असांजो ख़ुदा इहो आहे, कंहिं खेसि वरी ख़ुदा जो पुटु चयो, कंहिं कज़ाब ऐं मुफ़्तरी कोठियो, हथ गड़ियो, ऐं कंहिं संदसि हसब नसब ते ताना कया। सची ॻाल्हि उहा आहे त जेका ज़ाहिर कई वई, मसीह ख़ुदा न आहे पर ख़ुदा जो मुक़रब बानो आहे। कूड़ो मुफ़्तरी न आहे, सचो पैगंबर आहे। संदसि हसब नसब पाक साफ़ आहे। ख़ुदा खेसि कलिमतुल्लाह चयो, मुमकिन आहे त हिते क़ौलुल हक़ जी माना बि कलिमतुल्लाह हुजे। फ़ख्तलफ़ल अहज़ाबु मिन बैनिहिम फ़वैलुल लिल्लज़ीन कफ़रू मिन मशहदि यौमिन अज़ीम, पोइ बे किन टोलनि पाण में बिगड़ो कयो, पोइ काफ़िरनि लाइ वॾे ॾींहुं अॻियां अचण जी ख़राबी आहे। अस्मि बिहिम वअब्सिर यौम यअतूनना लाकिन अज़्ज़ालिमून अल-यौम फ़ी ज़लालिम मुबीन, जंहिं ॾींहुं हू असां वटि ईंदा तॾहिं ॾाढा ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ थी पवंदा। पोइ हुनजो ॿुधणु ऐं ॾिसणु कंहिं कम जो न थींदो।
लाकिन ज़ालिमून अल-यौम फ़ी ज़लालिम मुबीन, पर ज़ालिम अॼु सफ़ा गुमराहीअ में आहिनि। वअनज़िरहुम यौमल हसरत इज़ क़ुज़ियल अम्रु, उन्हनि खे पछताइण वारे ॾींहं खां ॾिजार जॾहिं आख़िरी फ़ैसिलो थींदो। वहुम फ़ी ग़फ़लतिन वहुम ला युमिनून, जो हू ग़फ़लत में आहिनि, ईमान नथा आणनि। इन्ना नहनु नरिसुल अर्ज़ वमन अलैहा व इलैना युरजऊन, असां सॼी ज़मीन ऐं उन जे रहंदड़नि जा वारिस आहियूं ऐं सभु असां ॾे ई मोटाइबा। इन समूरनि जा वारिस असां आहियूं, इहे समूरा असां ॾे ई मोटाइबा। पोइ जेको बि जंहिं अमल कयो उनखे उन आधार बदिलो ॾिनो वेंदो। चङा कम कयूं त उनजो बदिलो जन्नत आहे, बुरा कम कयूं त उन जे लाइ जहन्नम आहे। दुआ आहे अल्लाह तबारक व तआला समूरनि मुस्लमाननि खे तौहीद परस्त बनाए, चङनि कमनि करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना इग़फिर लना व लिइख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना